यार हर साल ये पीटीएम की थी ये दिन। हलो रे हल हल रे हल छोरा बने कड़ो तरीको है। हाँ छाए ॿियो सर कहिड़ा हाल खुशो कर यो यो सर तव्हांजो जेको पुटु आहे इन छा छोरा छा कयो थी वरी हाँ हिकिड़ो त मारे छोरे जो मुंहुं अहिड़ो आहे जो दिलि चवंदी आहे ॿ चंबा हणी कढो जेॾी महिल खिलणो मुंहुं छा कया आहिनि सर पूरी ॻाल्हि त ॿुधो न सॼी ॻाल्हि तव्हां ॿुधो ई कोन पिया हा ॿुधा तव्हांजो जेको पुटु आहे इन टोटल माशाल्लाह सां तमामु बहितरीनु पढ़ाई में आहे ऐं इन 490 टोटल मार्कूं खयूं आहिनि टोटल घणियूं आहिनि छोरा अच्छा 10 मार्कूं किथे न 10 मार्कूं किथे आहिनि पहिरीं पोज़ीशन खे धूड़ कर तव्हां कीअं पिया पढ़ायो ॿारनि खे तव्हां अगरि पढ़ाईंबो ॿारनि खे तूं त घर हल पुटु ही मुंहिंजी ॾाढ़ी ॾिस अॼु ईअं उबती खल न लाया आहिनि हल उथ उथ हल 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 ऐं तव्हांखे ॿार तव्हांखे ॾिसां थो अलॻि सां सदके वञा हल वे वे था वे मुंहिंजो पुटु वे हिते हाँ अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम साईं सर तव्हां सां मूंखे हुई मिलणो हो तव्हांजो जेको पुटु आहे इहो तमामु पढ़ाई में वीक आहे ऐं हिन वारे बि सुठो रिज़ल्ट कोन खयो आहे तक़रीबन टोटल हिन 64 मार्कूं खयूं ओ माशाल्लाह 64 मार्कूं अरे सदके मुंहिंजो पुटु तव्हां सदके वञा 64 मार्कूं खई आहे वाह ॾे वाह नज़र न लॻे अॼु पिज़्ज़ा पको ठीकु आहे अॼु पिज़्ज़ा पको मुंहिंजो पुटु जो पिज़्ज़ा पको जाम पढ़े थो मुंहिंजो पुटु जाम पढ़े थो मुंहिंजो पुटु जाम पढ़े थो यकीन करियो मञो न मञो मुंहिंजो छोकिरो जाम पढ़े थो सर टोटल 64 खयूं आहिनि टोटल सभिनी सब्जेक्ट माना हिकु हिकिड़े सब्जेक्ट में 10 मार्कूं बि कोन खई आहिनि हा त पोइ छा सुठी ॻाल्हि आहे न साईं माना 40 पुठि वारे पुटु खयूं आहिनि 24 मार्कूं वधीक मुंहिंजो पुटु हिन वारे खयूं न मज़ाक थोरी आहे वाह माशाल्लाह मुंहिंजो पुटु त सदके वञा नज़र न लॻे अरे सदके वञा सर इहो बहितरीनु कमु आहे माइट आहियो न पक माइट आहियो न हा त ॿार खे थोरो सुधारियो हा त साईं हाणे इहो कमु असां थोरी कंदासीं असां हिननि खे पढ़ायोसीं लिखायोसीं कमायोसीं ॿारनि खे खारायोसीं घर संभालियोसीं हाणे एतिरो कमु अवां कंदा न इहो जे असांखे करिणो हुजे पोइ हिननि खे असां स्कूल में छो छॾियूं बहरहाल सर तव्हां रिपोर्ट कार्ड खणो बसि ॿार जो अच्छा सर रिपोर्ट कार्ड खणो ऐं अदा चांहि त खणी आ मथे में सूर पइजी वियो आहे इहे के पेरेंट्स अॼुकल्ह अचनि था न ख़बर ई पवंदी पई छा आहे हिननि खे अरे सिद्धो थी वे यार ये छा कीअं वेठो आहीं बाबा सिद्धो थी वे सर तव्हांजो जेको पुटु आहे इहो थोरो हिनखे कंट्रोल करियो टीचर सां बदतमीज़ी थो करे पुटु साईं छा पियो चवे हा हीअं पढ़ाई कंदो आहे तोखे मां वठी छाजे लाइ आयो आहियां तूं मुंहिंजी हिते बेइज़ती पियो कराई पे थी रहो
सर माज़रत सां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां, त फादर तव्हां आहियो या ही आहे? पुट मिड़े असां पाण में ठहूं था न जाम, तंहिंजे करे कंदो आहे। अच्छा बसि साईं खां वठि कार्ड वठि, हलो हाणे। थैंक यू वेरी मच सर, इहो तव्हांजो रिपोर्ट कार्ड। हा फुकराई चरसाई अची विया। सर तव्हांखे तव्हांजे पुट जे कारनामनि जी शायदि ख़बर कोन्हे। जी सर, क्लास में पुठियां वेही सिगरेट थो पिए। घणा सिगरेट पींदो आहे? पुछो तव्हांजे पुट खां पुछो घणा सिगरेट थो पिए। अरे छोरा, हर क्लास में हिकिड़ो सिगरेट साहब खे खपे ई खपे। हर टीचर मूंखे इन जी शिकायत थो ॾे त हीउ हर क्लास में सिगरेट थो पिए। थोरे मूंखे रोज़ानी मूंखे हिकिड़ो सिगरेट खणंदो ई न। पोइ हीउ उस्ताद छा पियो चवे? हा ॿिया वठंदा आहिनि शहर मां। ॾेखार। भला आहिनि। छोरे आउं सिगरेट जेको सीटी पिया तूं गोल्ड किथां था थी ॿुधाए सच? पे खां लिखाई तो यार, तू प्यारी नोट कर मूंखे घटि में घटि। तव्हां करे घुरायो यार तव्हां जॾहिं सीटी बि न वॾा माण्हू आहियो असां। सर तव्हांखे मुंहिंजे ख़्याल सां हिनखे दड़का ॾियणु घुरिजनि। इहो ॿुध, हिकिड़ो पैकेट इहो आउं रखी छॾियां पोइ? भले भले, मां मों जाम पे। हाँ चल ठीकु आहे, वठींदो कर नेड़ा यार, पाईंदो कर पे के। अव्हांजो कुझु कोन थींदो सर, अव्हांजो कुझु कोन थींदो। पुठियो हाणे वरी नए साल हिनखे वरी पेपरनि में विहारीजो, बाक़ी ॿियो को हल कोन्हे।